अस्सलाम वालेकुम। ही ESSESP स्कॉलरशिप जे बारे में असांजी चौथी वीडियो आहे जंहिंमें पाण पार्ट ऑफ स्पीच जे बारे में जेका क्वेश्चन आयल हुया पास्ट पेपर में हू कंदासीं। इनमें चाहे जेको पहिरियों क्वेश्चन आहे त विच ऑफ द फॉलोइंग इज़ एन एडजेक्टिव, त हेठियनि मां एडजेक्टिव कहिड़ो आहे। हिन सुवाल मां असांखे ही ख़बर पए थी त एडजेक्टिव खे सुञाणण जी बि पाण में एहलियत हुअणु खपे। ठीकु आहे, त एडजेक्टिव आहे छा? एडजेक्टिव साइज़, एज, शेप, कलर, ओरिजिन, मटीरियल या कंहिं बि शइ जे बारे में ओपिनियन, असांजी राय जेकी आहे हू एडजेक्टिव आहे। ठीकु आहे, हाणे हेठि पाण खे वर्ड मिलियल आहिनि ब्यूटी। ब्यूटी माना ख़ूबसूरती। ब्यूटीफुल माना छा आहे? ख़ूबसूरत। ब्यूटीफुलनेस हिन जी माना बि ख़ूबसूरती आहे। ब्यूटीफुली ख़ूबसूरती सां। जेकॾहिं पाण हिकु घर खे ॾिसी चऊं त हीउ ॾाढो ख़ूबसूरत आहे। हाणे ख़ूबसूरत छा आहे? ख़ूबसूरत हिते एडजेक्टिव आहे जेको असांजो ओपिनियन आहे। मतिलबु ब्यूटीफुल बी जेको आहे हीअ ऑप्शन सही आहे, जंहिंजी माना डायरेक्ट ख़ूबसूरत आहे। बाक़ी पहिरें जी ख़ूबसूरती आहे, टें जी बि ख़ूबसूरती आहे, चौथे जी ख़ूबसूरती सां आहे। त पाण खे ख़ूबसूरत जंहिंमां कंहिं शइ जी ख़ूबी वग़ैरह ज़ाहिर थिए या कमी कुताही बि, त हू पाण खे एडजेक्टिव में अचे थो। त हिते जेको आहे मतिलबु ब्यूटीफुल हू एडजेक्टिव आहे। 27 जेको क्वेश्चन आहे हिन में चाहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ एन एडजेक्टिव, हिते बि पाण खे एडजेक्टिव सुञाणनो। बिग, पहिरियों बि मां ॻाल्हि कई त साइज़, एज, शेप, कलर, ओरिजिन, मटीरियल ऐं ओपिनियन, इहे सॼा छा आहिनि? एडजेक्टिव आहिनि। हाणे बिग हिते छा आहे? साइज़ आहे। साइज़ आहे त हिते डायरेक्ट पंहिंजो ए ऑप्शन जेको आहे हू पंहिंजी ब्यूटी जेको बिग आहे, बिग जेको पंहिंजो एडजेक्टिव आहे। क्रिएट जी माना छा आहे? त ठाहियो, त ही वर्ब आहे छो जो कमु आहे। त ग्रेटनेस माना वॾाई या अक्सरियत। मोस्टली ही वरी एडवर्ब आहे, त जंहिंजी माना बि अक्सरियत आहे या ख़ासि करे या अक्सर। ठीकु आहे, मतिलबु त जेकॾहिं वर्ड जे आख़िर में NESS अचे त हू छा आहे? हू नाउन आहे, जीअं ही आहे। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं वर्ब जे आख़िर में LY अचे, वर्ड जे आख़िर में LY अचे, त जीअं मोस्टली आहे या ब्यूटीफुली आहे, त ही छा आहिनि? ही एडवर्ब आहिनि। ही मतिलबु लेवल तव्हांजी लेवल जे हिसाब सां, प्राइमरी जी लेवल सां हीअ यादि रखणु ख़ासि आहे ऐं ज़रूरी आहे। ठीकु आहे, त हाणे अॻे ॾिसूं त 28 जेको विच ऑफ द फॉलोइंग इज़ सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब। मतिलबु पाण खे वर्ब जी फॉर्म्स बि यादि हुअणु खपनि। पाण खे सुञाणणो आहे त हेठियां जेका गिवन आहिनि हिननि में सेकेंड फॉर्म छा आहे? गो फर्स्ट फॉर्म आहे, डन थर्ड फॉर्म आहे, कंप्लीट फर्स्ट फॉर्म आहे, थाट जेकी आहे ही सेकेंड फॉर्म बि आहे ऐं थर्ड फॉर्म। मतिलबु सेकेंड फॉर्म बि साॻी हूंदी आहे, त डी जेकी आहे ही पंहिंजी सेकेंड फॉर्म आहे। ऐं थिंक छो जो छा जो आहे? थिंक जो आहे। थिंक थाट मतिलबु सेकेंड ऐं थर्ड फॉर्म हिकु जहिड़ी हूंदी आहे, त ही सेकेंड फॉर्म आहे पंहिंजी डी जेको ऑप्शन आहे। ओके थी वियो। हाणे 29 छा आहे? पिक दी फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम दी फॉलोइंग। हेठियनि मां पाण खे पहिरीं जेकी वर्ब जी फॉर्म आहे हू पाण खे हाईलाइट करणी। अंडरस्टूड सेकेंड फॉर्म आहे, स्विम फर्स्ट फॉर्म आहे। ठीकु आहे, बी जेको पंहिंजो ऑप्शन आहे ही करेक्ट आहे, बी। बाक़ी सी जेको आहे काट, ही बि कैच जो सेकेंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म आहे। स्विम जो स्विम, डी जेको आहे ही सेकेंड फॉर्म। मतिलबु फर्स्ट फॉर्म छा आहे? फर्स्ट फॉर्म आहे बी। इन सर्कल दी थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द फॉलोइंग। हेठियनि मां जेको थर्ड फॉर्म आहे हू पाण खे ॾिसणो। त स्पीक जो सेकेंड फॉर्म आहे, क्रिएट फर्स्ट फॉर्म आहे, डिड सेकेंड फॉर्म आहे डू जो, गो वेंट गोन ही थर्ड फॉर्म आहे। मतिलबु डी जेको आहे ही पंहिंजो थर्ड फॉर्म आहे। ओके थी वियो। मतिलबु एडजेक्टिवनि जी बि सुञाण हुअणु खपे पाण खे, ऐं हुन खां पोइ वर्ब जी फॉर्म्स बि यादि हुअणु खपनि। हुन खां पोइ पाण ॿियो जेको पार्ट ऑफ स्पीच में पार्ट ईंदो आहे हू छा आहे? त शेड द सुइटेबल प्रिपोजिशन बि मतिलबु ईंदी नंढी लेवल जी, जहिड़ी प्राइमरी लेवल आहे। त हिन में छा आहे? त पहिरियों सुवाल आहे
त माई हाउस इज़ डैश डैश द फील्ड। हाणे ही बि मुंहिंजे ख़्याल में चौथे पंजे में कुझु फिल इन द ब्लैंक्स आहिनि जंहिंमें प्रिपोजिशन आहिनि, हू तव्हांखे यादि हुअणु खपनि। हू यादि हूंदियूं या जेका बि हू आहिनि लेसन वग़ैरह हुन में जेके नंढियूं नंढियूं प्रिपोजिशन्स आहिनि हुननि ते बि फोकस हुअणु खपे। बाक़ी ही त मुंहिंजे ख़्याल में फिल इन द ब्लैंक्स में आहिनि कंहिं चौथे या पंजे किताब में। त हिन में छा आहे, माई हाउस इज़ नियर द फील्ड। हाणे इहे जेको ऑप्शन आहे हू सही आहे। ऐं 32 ॾिसूं, द हॉस्पिटल इज़ डैश डैश ऑफ हिज हाउस, इन फ्रंट ऑफ हिज हाउस। ठीकु आहे, ही किताब में मिलियल आहिनि मुंहिंजे ख़्याल में। 33 छा आहे त वाइल वॉकिंग टूवर्ड द फील्ड ही सीज़ द सन राइजिंग, सन राइजिंग इन द ईस्ट। हाणे कंहिं बि तरफ़ जे बारे में ॻाल्हि हुजे नी, मतिलबु उत्तर ओभर ईस्ट वेस्ट इन्हनि जे बारे में ॻाल्हियूं हुजनि त इन द ईस्ट हूंदो आहे, सन राइजिज इन द ईस्ट, अहिड़ियूं जेकियूं आहिनि। ठीकु आहे। 34 जेको आहे हिन में छा आहे त शी मीट्स सारा डैश डैश द कॉर्नर ऑफ द पाथ। हाणे कॉर्नर हिते छा लॻंदो, ही आरजी तौर ते बीठियूं हुयूं, मतिलबु कॉर्नर ते, त को पकियूं न आहिनि बीठियूं, त हिते 8 लॻंदो, डी जेको ऑप्शन आहे हू। ठीकु आहे, मतिलबु को बि मिले त पाण हुनखे 8 चवंदासीं जेकॾहिं कॉर्नर ते को मिले। शी या कम एंड मीट एट माई हाउस कॉर्नर, ईअं पाण कंहिंखे सेंटेंस चई सघूं था। त मिलण जे बारे में जेकॾहिं ॻाल्हि हुजे त ऐं कॉर्नर में त हुते 8 लॻंदो। 20 छा आहे, बोथ ऑफ देम वर्क डैश डैश द हॉस्पिटल ऑल द डे। हाणे कमु करणो हुजे ऐं हॉस्पिटल में जेकॾहिं पाण कमु करणु वञूं त 8 लॻंदो, एट द हॉस्पिटल। ऐं जेकॾहिं पेशेंट हुजे हमरा, मतिलबु डी जेको ऑप्शन आहे हू सही आहे। जेकॾहिं पेशेंट हूंदो त पेशेंट आहे हुते हॉस्पिटल में आहे त पोइ इन लॻंदो। ऐं बाक़ी हिते छा आहे, हिते कमु कनि पिया त पाण 8 हणंदासीं। ठीकु आहे। हाणे पाण 36 ॾिसंदासीं। 36 में छा आहे, द कैमल इज़ डैश डैश देन द गोट। हाणे ऊठ जेको आहे हू बकरी खां वॾो आहे, त हिते जेकियूं एडजेक्टिव जा डिग्रीज़ आहिनि हू पाण खे मिलियल आहिनि। टाल आहे, टालर आहे या मोर टालर। त देन जॾहिं लॻल हुजे त पोइ पाण सेकेंड डिग्री हणंदा, मतिलबु टालर देन गोट थींदो। बी जेको ऑप्शन आहे हू पंहिंजो सही हूंदो। 37 में छा आहे, द कार्स आर डैश डैश देन द बसिस। हिते बि देन लॻल आहे त चुप करे समालर खे क्लिक कयो, बी जेको ऑप्शन आहे। द कार इज़ डैश डैश देन द बसिस। हाणे कारूं छा हूंदियूं आहिनि बसनि खां, तेज़ हूंदियूं आहिनि या वरी स्लोअर हूंदियूं। हाणे हिते बि देन लॻल आहे त फास्टर हणो, सेकेंड डिग्री, फास्टर फास्टेस्ट। त हिते सेकेंड डिग्री जेकी आहे फास्टर हू लॻंदो। 39 में छा आहे, द कार्स आर डैश डैश देन बसिस। हिते बि वरी देन लॻल आहे त चुप करे बी डिग्री ॻोल्हियो, मोर एक्सपेंसिव। बी जेको ऑप्शन आहे हू सही आहे। ऐं 40 जेको आहे आख़िरी जेको क्वेश्चन आहे उनमें छा आहे, द बाईसाइकिल्स आर डैश डैश देन द कार्स। हिते बि देन लॻल आहे, मतिलबु सेकेंड डिग्री, त पाण चीपर हणंदासीं, चीपर चीपेस्ट, त चीपर लॻंदो। बी जेको ऑप्शन आहे सेकेंड डिग्री ऑफ एडजेक्टिव। उम्मीद आहे त वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।